जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर बरसन दरबार शरीफ़ जे हांबी माला जे रवासिन कादिर दाद उर्फ़ अजब जूने जो, साईं दाद जूने जो, अब्दुल हकीम जूने जो, गुलाम सिंह जतोई, कामरान मल्ला, गदा हुसैन, मौला शेख माजिद जूने जो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरनि चयो त राणीपुर पुलिस SHO अमीर अली चांग असांजे घरनि ते बिलाजवाब चढ़ाई करे ताला टोड़े घरनि में भॼरा करे घरनि में पियल सोना ज़ेवर रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वियो आहे। उन्हनि चयो त SHO अमीर चांग जॾहिं राणीपुर थाणे ते मुक़ररु थींदो आहे त असां मथां मंशियात जा कूड़ा केस दाख़िल कंदो आहे। उन्हनि चयो त SHO अमीर अली चांग असां खां मंथली घुरी रहियो आहे, न ॾियण ते कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। उन्हनि चयो त असां ग़रीब माण्हू आहियूं, SHO मूंखे मंथली किथां ॾियूं। उन्हनि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त असांजे घरनि मथां बिलाजवाब चढ़ाई कंदड़ SHO ख़िलाफ़ु कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं गंबर जी मास्तराणी शागिर्द खे दिलि ॾेई वेठी। संदसि शागिर्द सां शादी लाइ मुबीना तौर ॿई फ़रार थी पसंदि जो परिणो करे वरितो। गंबर जे निजी स्कूल जी मास्तराणी शाइला मरखंड पंहिंजे शागिर्द शाहज़ेब राजपूत सां मुबीना तौर फ़रार थी पसंदि जो परिणो करे वरितो आहे। ॿई ॼणा फ़रार थी विया आहिनि, जॾहिं त मास्तराणी जी अमड़ गंबर थाणे ते न्याणी जी अगवा जो केस दाख़िल कराए वरितो आहे। संदसि मौक़िफ़ आहे त शाइला खे स्कूल खां घर ईंदे अगवा कयो वियो आहे।